जी नाज़रीन, मटियारी के ढिले जो दर्जो तो मिलियो पर ढिले वारियूं सहूलियतूं अञा ताईं मौजूदु न आहिनि। अहिड़े जदीद दौर में मटियारी जा वासी जेको लो पीअण जे साफ़ पानी खां बि महरूम आहिनि। काफ़ी वक़्त खां जेको लो जर जो पानी अचण करे शहरवासियुनि में बीमारियुनि जनम वरितो आहे। अचो त शहरवासियुनि खां पुछूं पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वञनि था। त मटियारी में तव्हांखे ख़बर आहे त इलाही मसइला थी आहिनि। पाणी तव्हांखे ख़बर आहे उते खारो आहे तक़रीबन, ऐं ॿियो पाणी जेको वाटर सप्लाई मां ईंदो आहे उहो बि तक़रीबन इलाही ख़राबु आहे, छो जो इन मां असांखे इलाही बीमारी थियनि। अहिड़ा ॿार जेके आहिनि उहे बीमार थी वञनि, पेट जो सूरु, उन्हनि में मसइला इलाही था थियनि। ग़रीब माण्हू पुॼी बि कोन था सघनि, तव्हांखे ख़बर आहे। ऐं इलाही महांगाई थी आहे। असांजो माना मुतालबो इहो आहे त जेतिरो पाणी असांखे बहितर मिले त। मटियारी शहर में इहा तमामु घणी तकलीफ़ आहे। मटियारी हिकिड़ो वॾो शहर आहे, क़दीमी शहर आहे। हुन में पीअण जे पाणी जी तमामु घणी तकलीफ़ आहे, जंहिंमें जर त खारो ऐं ॿाड़ो आहे, पर उन खां अलावा ॿियो जेको सिस्टम आहे पाणी जो जेको ज़रियो हूंदो आहे, मिसाल वाटर सप्लाई जो पाणी या जेको आहे सो आर ओ प्लांट जे ज़रिए पाणी ॾियणु, इहो निज़ाम तमामु नाक़िस आहे। तंहिंजे करे असां शहर वारा माण्हू हिते परे दरगाह आबिस पीर ते 2-2 किलोमीटर जेको तो पंधु करे अची करे हितां पाणी आणींदा आहियूं। उनजे लाइ ज़िलई इंतिज़ामिया मटियारी वारनि खे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं मटियारी शहर जी आवाम खे बुनियादी सहूलियत पाणी जी सहूलियत फ़राहम कनि। उनजे लाइ इहा तमामु वॾी कमी आहे, जंहिंजे लाइ तव्हां ॾिसी सघो था हिते जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू बीहारियो वञे, सुबुह खां शाम ताईं हज़ारनि जी तइदाद में माण्हू पाणी भरणु अचनि था। उनजे लाइ इहा तमामु वॾी कमी, इनखे पूरो कयो वञे त महिरबानी थिए। पाणी जी तमामु घणी तकलीफ़ आहे। ज़िलो मटियारी वॾो शहर आहे, नंढो शहर कोन्हे को। तक़रीबन वॾा माण्हू त आहिनि जेके टैंकरनि जे ज़रिए कंहिं तरीक़े सां भराइनि था। ग़रीब आवाम जेका सूरनि में आहे, जेकॾहिं पाणी जो गिलास पीअणो थो पए, उन लाइ बि थां खणी हितां अचिणो थो पए। को बचिड़े वारो थो अचे, को ठलो थो अचे, का न्याणी सियाणी थी अचे। पाणी तमामु घणी तकलीफ़ आहे। हीअ सैयद दरगाह आहे जेका आबिस पीर जी, हिते पाणी मिठो आहे। माण्हू अचनि था हितां ॿारे बचे भरे टबा मथे ते खणी वञनि था। इहा अर्ज़ु थो कजे हुकूमत खे त पाणी जी का सहूलियत कई वञे। ऐं तक़रीबन इलाही तकलीफ़ आहे माण्हुनि खे। पाणी जेको आहे मटियारियुनि जो खारो आहे, किनो आहे, ऐं उन में बीमारियूं इलाही थियूं पैदा थियनि। इन में असांजा ॿार बि इलाही बीमार, मोशन, बुखार, उल्टियूं, दस्त। उन करे असांखे अपील आहे DC साहिब खे त हीउ जेको आहे हितां वारो पाणी हुते छिकाए असांखे ॾियनि, न त असांजा ॿार जेके आहिनि मरियो था वञनि। 3 किलोमीटर पाणी ते भरण अचण असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए। पेट्रोल हींअर महांगो आहे। असांजे गाॾियुनि में पेट्रोल खणण लाइ अचूं थी, उते खां जीअं असांजे उते मटियारी में मिठो पाणी ॾिनो वञे ऐं उते असांखे तकलीफ़ न थींदी। जी नाज़रीन, तव्हां मटियारी शहरवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो ई चवणु आहे त असां मटियारी शहर खां 3 किलोमीटर परे दरगाह आबिस पीर ते पंहिंजो हेॾो तेल महांगो हुजण असां पंहिंजो गाॾियुनि ते पाणी भरण ते मजबूर आहियूं। असां सिंध हुकूमत मटियारी इंतिज़ामिया खे अपील था कयो त महिरबानी करे जल्द खां जल्द असांजे पाणी जो मसइलो हल कयो वञे। कैमरामैन असद अली सां गॾु आदिल अली, सिंध वॉइस न्यूज़, मटियारी।